जाम नावाज़िनी मां ख़बर ॾींदा हलूं त नवाबाद में STP जे 31 योम तासीस मल्हायो वियो, जंहिंजी अॻवानी ज़िला सदर अली नुखासकेली कई। उन मौक़े ते लियाकत खोसे जी औताक ते STP जे 31 योम तासीस जो केक काटियो वियो, जंहिंमें जबार जुणेजो, जाफ़र सिंधी, एहसान अली शर, सलीम रज़ा डायरी, माशूक खोसो ऐं ॿियनि उहिदेदारनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जी त सभ खां पहिरियां अॼु 31 योम तासीस मल्हायूं पिया। अॼु सॼी सिंध में नवाबाद समेत सॼी सिंध में मल्हायो पियो वञे। 31 असांखे साल थी चुका आहिनि सिंध तरक़ी पसंद पार्टी खे। उन जी डॉक्टर कादिर मक्सी जी जेका जदोजहद आहे 31 सालनि में दुनिया खां सिंध खां कंहिंखां बि लिकियल न आहे ऐं हर मसइले ते, हर लम्हे ते, हर ॾुख जी घड़ी में सिंध ते जेको बि ॾुख वक़्तु आयो आहे उन में शाना बशाना रहियो आहे। न सिर्फ़ु शाना बशाना रहियो आहे, बहरहाल अॻिन सफ़नि में रहियो आहे। सो उन हवाले सां अॼु असां STP खे ख़राज तहसीन पेश करण जे लाइ ऐं उहो अॼु असां 31 योम तासीस मल्हाए रहिया आहियूं। सो अॼु सिंध तरक़ी पसंद पार्टी जो 31 योम तासीस आहे। सॼी सिंधी क़ौम खे मुबारकबाद पेश कयूं था। उन सां गॾु सिंधी क़ौम खे चऊं था त अचो त सिंध तरक़ी पसंद पार्टी में शामिलु थियो। सिंध जे हक़नि जे, सिंध जे दंगनि जी, सिंध जे लोही ऐं लज जी जेकी मुहाफ़िज़ पार्टी आहे सिंध तरक़ी पसंद पार्टी आहे। जो हमेशह सिंध तरक़ी पसंद पार्टी जॾहिं बि सिंधी माण्हुनि ते या सिंध ते को ॾुखियो वक़्तु आयो आहे त पहिरीं अॻी सिफ़नि में सिंध तरक़ी पसंद पार्टी हूंदी आहे। उनजो चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जा कारकुन ई हूंदा आहिनि, अॻियां हूंदा आहिनि ऐं कंहिं बि क़ुर्बानी ॾियण खां कोन घुराईंदा आहिनि। त सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार, नया बाज़ारनि जो, मीडिया जे दोस्तनि जो ऐं तालके जी बाडी जो जंहिं एतिरो बहितरीनु प्रोग्राम सालगिरह जे हवाले सां रखियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।